ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 11/8/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हांखे पढ़ाई सां पंहिंजी कर्माती अवस्था ठाहिणी आहे, साथ साथ पतित खां पावन ठाहिण जो रास्तो बि ॿुधाइणो, रूहानी सर्विस करणी। पतित खां पावन ठाहिण जो रास्तो बि ॿुधाइणो आहे, रूहानी सर्विस करणी आहे। प्रश्न: कहिड़ो मंत्र यादि रखो त पापनि सां बची वेंदा? उत्तर आहे, बाप मंत्र ॾिनो आहे, हियर नो इविल, सी नो इविल। यही मंत्र यादि रखो। तव्हां पंहिंजी कर्मेंद्रियनि सां कोई पाप न करिणो आहे। हियर नो इविल, सी नो इविल। तव्हांखे पंहिंजी कर्मेंद्रियनि सां कोई पाप न करिणो आहे। कलयुग में सभिनि खां पाप कर्म ई हूंदो आहे, सभिनि सां पाप कर्म ई थींदो आहे। इन करे बाबा ये युक्ति ॿुधाईंदा आहिनि, पवित्रता जो गुण धारण करो, ये ही नंबर 1 गुण। ओम शांति। ॿार कंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, बुद्धि में ज़रूरु हलंदो हूंदो कि असां पतित पावन सर्व जे सदगति दाता पंहिंजे बेहद जे बाप जे साम्हूं वेठा आहियूं। बल ब्रह्मा जे तन में त आहिनि, त बि यादि त उन्हनि खे करिणो आहे न। मनुष्य कोई सर्व जी सदगति न करे सघंदा आहिनि, मनुष्य खे पतित पावन न चई सघंदा आहिनि। ॿारनि खे पंहिंजे खे आत्मा सम्झणो पए। असां सभु आत्माउनि जो बाप उहो आहे। उहो बाप असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। उहो बाप असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। इहे ॿारनि खे ॼाणणो खपे, पोइ ख़ुशी बि थियणी खपे। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि असां नरकवासी सां स्वर्गवासी ठहूं था। ॾाढो सहज रास्तो मिले थो न। सिर्फ़ु यादि करिणो आहे ऐं पंहिंजे में दैवी गुण धारण करिणो आहे। सिर्फ़ु यादि करिणो आहे ऐं छा यादि करिणो आहे? बाबा खे यादि करिणो आहे ऐं दैवी गुण धारण करिणो आहे। पंहिंजी जांच रखणी आहे। नारद जो मिसाल बि आहे न। इहे सभु दृष्टांत ज्ञान जे सागर बाबा ई ॾिना आहिनि। जो बि सन्यासी आदि दृष्टांत ॾींदा आहिनि, उहे सभु बाबा जा ॾिनल आहिनि। भक्ति मार्ग में सिर्फ़ु ॻाईंदा आहिनि, कछुए जो, सर्प जो, भ्रमरी जो दृष्टांत ॾींदा आहिनि, परंतु ख़ुदि कुझु बि न करे सघंदा आहिनि। बाबा जे ॾिनल उहे दृष्टांत भक्ति मार्ग में रिपीट कंदा आहिनि। भक्ति मार्ग आहे ई पास्ट जो। हिन समय जो प्रैक्टिकल थींदो आहे, उनजो बि गायन थींदो आहे न। बस देवताउनि जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। बस देवताउनि जो जनम ॾींहुं अथवा भॻवान जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। हाणे कृष्ण जन्माष्टमी मल्हाईंदा न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो, बाप सां शिक्षा वठी करे पतित खां पावन बि ठहींदा आहियो। पतितनि खे पावन ठहिण जो रास्तो बि ॿुधाईंदा आहियो। इहा आहे तव्हांजी मुख्य रूहानी सर्विस। पहिरियों कोई खे बि आत्मा जो ज्ञान ॾियणो आहे। तव्हां आत्मा आहियो, आत्मा जो बि कंहिंखे पतो न आहे। आत्मा त अविनाशी आहे न। जॾहिं समय हूंदो आहे, आत्मा शरीर में अची करे प्रवेश कंदी आहे, त पंहिंजे खे घड़ी घड़ी आत्मा सम्झणो आहे। असां आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा आहे, परम टीचर बि आहे। इहे बि हरदम ॿारनि खे यादि रहणो खपे कि बाबा सम्झो परम टीचर बि आहे। इहे भुलिजणो न खपे। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे वापसि घर हलणो आहे। विनाश त साम्हूं बीठो ई आहे न। सतयुग में दैवी परिवार ॾाढो नंढो हूंदो आहे। कलयुग में त केतिरा ढेर मनुष्य आहिनि, अनेक धर्म, अनेक मतियूं। सतयुग में इहे कुझु बि न हूंदो। ॿारनि खे सॼो ॾींहुं बुद्धि में इहे ॻाल्हियूं लाहिणियूं आहिनि। इहे पढ़ाई आहे न। हुन पढ़ाई में त केतिरा किताब आदि हूंदा आहिनि,
हर हिक क्लास में नए नए किताब ख़रीद करणा पवंदा आहिनि। हिते त कोई बि किताब शास्त्र आदि जी ॻाल्हि ई न आहे। इन में त हिकु ई ॻाल्हि आहे, हिकु ई पढ़ाई आहे। हिते जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट हुया, राजाउनि जो राज्य हुयो, त स्टैम्प ते बि राजा रानी जे सवाइ ॿियो कोई जो फ़ोटो न विझंदा हुया। अॼुकल्ह त ॾिसो, भगत आदि जो बि थी करे विया आहिनि, उन्हनि जी बि स्टैम्प ठाहींदा रहंदा आहिनि। इन लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो त चित्र बि हिकु ई महाराजा महारानी जो हूंदो। इहे न जो पास्ट देवता थी करे विया, उन जा चित्र मिटी विया न। पुराणे ते पुराणा देवताउनि जा चित्र ॾाढा दिलि सां वठंदा आहिनि, छो जो शिव बाबा खां पोइ नेक्स्ट देवता आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ॿार धारण था करो, ॿियनि खे रास्तो ॿुधाइणो आहे न। इहा बिल्कुलु नई पढ़ाई आहे। तव्हां ई इहा ॿुधी हुई ऐं पद पायो हुयो न, ॿियो कोई ॼाणंदा ई न आहे। तव्हांखे राजयोग परमपिता परमात्मा सिखलाइनि था न। महाभारत लड़ाई बि मशहूरु आहे। असांखे राजयोग केरु थो सेखारनि? परमपिता परमात्मा। महाभारत लड़ाई बि मशहूरु आहे। छा थींदो आहे सो त अॻियां हली ॾिसंदासीं। छा थींदो सो त अॻियां हली ॾिसंदासीं। कोई छा चईंदा आहिनि, कोई छा चईंदा आहिनि। दिन प्रतिदिन मनुष्य खे टच थींदो रहंदो आहे। चईंदा बि आहिनि वर्ल्ड वॉर लॻी वेंदी। उन सां पहिरियों तव्हां ॿारनि खे पंहिंजी पढ़ाई सां कर्मातीत अवस्था प्राप्त करणी ई आहे। बाक़ी असुर देवताउनि जी कोई लड़ाई न थींदी आहे। हिन समय तव्हां ब्राह्मण संप्रदाय आहियो, जो पोइ वञी करे दैवी संप्रदाय ठहींदा। हिन करे हिन जन्म में दैवी गुण धारण करणा आहिनि। नंबर 1 दैवी गुण आहे ही पवित्रता जो। तव्हां हिन शरीर द्वारा केतिरा पाप कंदा आया आहियो। आत्मा खे चईंदा आहियूं न, पाप आत्मा। आत्मा हिन कर्मेंद्रियनि सां केतिरा पाप कंदी रहंदी आहे। हाणे हियर नो इविल, सी नो इविल। कंहिंखे चइबो आहे? आत्मा खे। आत्मा खे ई कननि सां ॿुधंदी आहे। बाबा तव्हां ॿारनि खे स्मृति दिलाई कि तव्हां आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुयो, चकर खाई करे आया आहियो। हाणे तव्हांखे उहो ई वञी ठाहिणो आहे। ये मिठी स्मृति अचण सां पवित्र ठहिण जी हिमत ईंदी आहे। है न, कि हाणे असां वरी खां उन धर्म में वेंदासीं। तव्हांजी ॿुधी में आहे असां कीअं 84 जो पाठ वॼायो। पहिरियों असां ईअं हुयासीं न। इहा कहानी आहे न, ॿुधी में अचणी खपे। 5000 वर्ष पहिरियों असां देवी देवता हुयासीं। असां आत्मा मूल वतन जी रहण वारी। अॻियां इहो जरा बि ख़्यालु न हुयो। असां आत्माउनि जो घर उहो आहे। हुतां खां असां ईंदा आहियूं पाठ वॼाइण। सूर्यवंशी घराने में पाठ वॼायो, पोइ चंद्रवंशी घराने में, पोइ वैश्य, पोइ शूद्रवंशी घराने में। हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं। हाणे तव्हां ब्रह्मा जी संतान ब्राह्मणवंशी आहियो। तव्हां ईश्वर जी औलाद ठहिया आहिनि। ईश्वर वेही तव्हांखे शिक्षा ॾींदा आहिनि। ये सुप्रीम बाप, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरु आहे। असां उन्हनि जी मथे सभु मनुष्यनि खे श्रेष्ठ ठाहींदा आहियूं। कंहिंजी? सुप्रीम बाप जी मथे हली करे मनुष्य खे श्रेष्ठ ठाहींदा आहियूं। मुक्ति, जीवन मुक्ति ॿई श्रेष्ठ आहिनि। मुक्ति, जीवन मुक्ति ॿई श्रेष्ठ आहिनि। असां पंहिंजे घर वेंदासीं, पोइ पवित्र आत्मा अची करे राज्य कंदी। फिर असां घर वेंदासीं, पोइ पवित्र आत्मा अची करे राज्य कंदी। हीअ चक्कर आहे न, हिनखे चइबो आहे सुदर्शन चक्र।
ये ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हांजो ही सुदर्शन चक्र रुकणो न खपे, फिरंदो रहण सां विक्रम विनाश थी न वेंदा। तव्हां हिन रावण ते जीत पाए वठंदा आहियो, पाप मिटी वेंदा। हाणे स्मृति आई सिमरन करण जी, ईअं न माला वेही सिमरन करणी आहे। आत्मा जे अंदरि ज्ञान आहे जो तव्हां ॿारनि खे ऐं भाउ भेणनि खे सम्झाइणो। आत्मा जे अंदरि ज्ञान जो तव्हां ॿारनि खे ऐं भाउ भेणनि खे सम्झाइणो, उहो ज्ञान। ॿार बि मददगार त ठहींदा आहिनि, तव्हां ॿारनि खे ई सुदर्शन चक्रधारी ठाहींदो आहे। ये ज्ञान मूं में आहे, इन करे मूंखे ज्ञान जे सागर मनुष्य सृष्टि जो बीज रूप चईंदा आहिनि। उन्हनि खे भगवान चइबो आहे न। ये बाबा में ज्ञान आहे, इन करे बाबा खे बीज चईंदा आहिनि। सोचो बाबा बीज सां इहे मनुष्य सृष्टि रूपी झाड़ निकितो आहे। हिन जा पहिरियां पत्ता मम्मा बाबा, उन्हनि खे भगवान चइबो आहे। देवी देवता धर्म जो बीज शिव बाबा ई लॻाईंदा आहिनि। हाणे तव्हां देवी देवता ठहो था न, हाणे असां देवी देवता ठहूं था। इहे सॼो ॾींहुं सिमरन कंदा रहो त बि तव्हांजो ॾाढो कल्याण आहे। दैवी गुण बि धारण करणा आहिनि, पवित्र बि ठहिणो आहे। स्त्री पुरुष ॿई इकठा रहंदे पवित्र ठहींदा आहियो न। अहिड़ो धर्म त थींदो न आहे न, स्त्री पुरुष ॿई इकठा रहंदे पवित्र रहंदा आहिनि। अहिड़ो धर्म त किथे ॾिठो न आहे। बाबा चवनि था निवृत्ति मार्ग वारा त उहे सिर्फ़ु पुरुष ठहींदा आहिनि। चईंदा आहिनि न स्त्री पुरुष ॿई इकठा पवित्र रही न सघंदा आहिनि, मुश्किल आहे। सतयुग में हुया न, लक्ष्मी नारायण जी महिमा बि ॻाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असांखे शूद्र खां ब्राह्मण ठाहे पोइ देवी देवता ठाहींदा। हाणे ई पूज्य खां पुजारी ठहींदासीं। असां ई पूज्य खां पोइ पुजारी ठहींदासीं। पोइ जॾहिं वाम मार्ग में वेंदासीं त शिव जा मंदर ठाहे पोइ पूजा कंदासीं। तव्हां ॿारनि खे पंहिंजे 84 जन्मनि जो ज्ञान आहे। बाबा ई तव्हांखे चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो, मां ॿुधाईंदो। ईअं कोई मनुष्य चई न सघे, ईअं कोई मनुष्य चई न सघे कि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। मां तो तव्हांखे ॿुधायां। तव्हांखे हाणे बाप सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। तव्हां आत्मा पवित्र ठहो थियूं न, शरीर त हिते पवित्र ठही न सघे। आत्मा पवित्र ठही वेंदी त पोइ अपवित्र शरीर खे आत्मा खे छॾिणो पवंदो। जॾहिं आत्मा शुद्ध पवित्र थी वेंदी। सभु आत्माउनि खे पवित्र थी करे पंहिंजे घर हलणो। सोचो जॾहिं सभी आत्माउनि खे बाबा पवित्र ठाहे छॾंदा त हिते रही न सघंदी। पोइ सभु चुंड मिसल बाबा सां गॾु हली वेंदा। पवित्र दुनिया हाणे स्थापना थिए थी। बाक़ी हाणे स्वीट होम में हली वेंदा। बाक़ी सभु स्वीट होम में हली वेंदा। ये यादि रखिणो खपे। बाबा जी यादि सां गॾु गॾु घर बि यादि ज़रूरु खपे। घर जी बि यादि ज़रूरु खपे। जी हाणे वापसि घर हलणो। जी हाणे वापसि घर हलणो आहे। घर में ई बाप खे यादि करिणो आहे। भले तव्हां ॼाणंदा आहियो बाबा हिन तन में अची करे असांखे ॿुधाइनि था, परंतु बुद्धि स्वीट होम परमधाम स्वीट होम सां टुटणी न खपे। सम्झो हुते बाबा वेठा आहिनि ऐं असांखे पढ़ाइनि था। श्री वञिणो त मथे ई आहे न त हिते देह में अटकी पईंदासीं। टीचर घर छॾे करे ईंदा आहिनि असांखे पढ़ाइणु, पढ़ाए करे पोइ ॾाढो दूरि हली वेंदा आहिनि। सेकेंड में किथे बि वञी सघंदा आहिनि। आत्मा केतिरी नंढी बिंदी आहे, वंडर खाइणो खपे। बाबा आत्मा जो बि ज्ञान ॾिनो अथई।
ये भी तव्हां ॼाणदा आहियो स्वर्ग में कोई गंदी चीज़ न हूंदी जंहिंमें हथ पांव अथवा कपिड़ा आदि मेरा थी वञनि। देवताउनि जी कीअं सुंदर पहरवाइज़ हूंदी आहे, केतिरा फर्स्ट क्लास कपिड़ा हूंदा न देवी देवताउनि जा। धोइण जी बि दरकार न हूंदी। इन्हनि खे ॾिसी करे केतिरी ख़ुशी थियणी खपे। आत्मा ॼाणदी आहे भविष्य 21 जन्म असां हीअं देवी देवता ठहींदासीं। बसि ॾिसंदा रहणो खपे। इहो चित्र सभिनि वटि हुजिणो खपे। इन में ॾाढी ख़ुशी खपे। असांखे बाबा इहे ठाहींदा आहिनि अहिड़े बाबा जंहिंसां ॿार पोइ रोईंदा छो आहिनि। असांखे कोई फ़िक्र थोरी हुजणी खपे। देवताउनि जे मंदर में वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि। सर्वगुण संपन्न, 16 कलर संपन्न, अच्युतम केशव, केतिरा नाम चईंदा आहिनि। इहे सभु शास्त्रनि में लिखियलु आहे जो यादि कंदा आहिनि। शास्त्रनि में कीअं लिखियो, कंहिं व्यास लिखियो या कोई नया बि ठाहींदा रहंदा आहिनि न। अॼुकल्ह त पंहिंजे अर्थ जा पता नहीं पर माण्हू छा ठाहींदा रहंदा आहिनि। ग्रंथ आॻियां ॾाढो नंढो हुयो, हथ जो लिखियलु हुयो, हाणे त केतिरो वॾो ठाहे छॾियो आहे। ज़रूरु एडिशन कयो हूंदो न। हाणे गुरु नानक त ईंदा ई आहिनि धर्म जी स्थापना करणु। ज्ञान ॾियण वारो त हिकु ई परम पिता परमात्मा शिव बाबा आहिनि। क्राइस्ट बि ईंदा आहिनि सिर्फ़ु धर्म जी स्थापना करणु। जॾहिं सभु अची वेंदा त पोइ वापसि वेंदा। क्राइस्ट ईंदो पंहिंजे धर्म जी स्थापना करणु। सभु धर्म स्थापक अची वेंदा, सभु आत्मायूं अची वेंदियूं, पोइ वापसि वेंदासीं। बाबा चईंदा न जॾहिं लास्ट आत्मा हेठि वेंदी ऐं बाबा बि हली वेंदा। त सोचो बाबा सां गॾु असां बि हली वेंदासीं। जॾहिं उहा लास्ट आत्मा हेठि ईंदी त बाबा बि हली वेंदा, असां बि हली वेंदासीं। घर भेजण वारो केरु? छा क्राइस्ट? न, उहो त भिन्न नाम रूप में हिन तमो प्रधान अवस्था में आहे। सतो रजो तमो में ईंदा आहिनि। हिन समय सभु तमो प्रधान आहिनि। हिन समय सभु तमो प्रधान आहिनि। सभिनि जी जर्जड़ीभूत अवस्था आहे। कंहिंजी न धर्म स्थापकनि पुनर्जन्म वठंदे वठंदे हिन समय सभु धर्म वारा अची करे तमो प्रधान ठहिया आहिनि। हाणे सभिनि खे वापसि वञिणो ज़रूरु आहे। पोइ चकर सां पोइ वरी खां चकर फिरणो आहे। पहिरियों नयो धर्म खपे त सतयुग में हुयो। बाबा ई अची करे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। पोइ विनाश बि थियणो आहे। स्थापना, विनाश, पोइ पालना। सतयुग में हिकु धर्म हूंदो। इहा स्मृति ईंदी आहे। सॼो चकर स्मृति में लाहिणो आहे। हाणे असां 84 जो चकर पूरो करे वापसि घर वेंदासीं। तव्हां चईंदा बाबा चवंदा आहिनि, बाबा चवनि था तव्हां हलंदे फिरंदे हलंदे ॻाल्हाईंदे सुदर्शन चक्रधारी आहियो। उहो पोइ चईंदा आहिनि श्री कृष्ण खे सुदर्शन चक्र हुयो, उन्हनि सभिनि खे मारियो। अकासुर बकासुर आदि जा चित्र ॾेखारिया, परंतु अहिड़ी कोई ॻाल्हि आहे न, है न। ईअं अकासुर बकासुर जो चित्र ईअं ॾेखारिया अथनि। तव्हां ॿारनि खे हाणे सुदर्शन चक्रधारी ठही करे रहणो आहे। श्री सुदर्शन चक्र सां ई तव्हांजा पाप कटजंदा। आसुरीपन ख़तमु थींदो वेंदो। देवताऊं असुरनि जी लड़ाई त न थींदी न। असुर कलयुग में, देवताऊं सतयुग में, विच में आहे संगम युग। शास्त्र आहिनि भक्ति मार्ग जा। ज्ञान जो नाम निशान न आहे। ज्ञान सागर हिकु बाप ई आहे सभिनि जे लाइ। ज्ञान सागर शास्त्र आहे भक्ति मार्ग।
ज्ञान जो नाम निशान ई न आहे हिन दुनिया में। ज्ञान सागर हिकु बाप आहे सभिनि जे लाइ। ज्ञान सागर हिकु बाप आहे सभिनि जे लाइ। सिवाय बाप जे कोई बि आत्मा पवित्र ठही वापसि वञी न सघंदी। सिवाय बाप जे कोई बि आत्मा पवित्र ठही वापसि न वञी सघंदी आहे। पाठ ज़रूरु वॼाइणो। त हाणे पंहिंजे 84 जे चकर खे बि यादि करिणो आहे। असां हाणे सतयुगी नए जन्म में वेंदासीं। अहिड़ो जन्म पोइ कॾहिं बि न मिलंदो, त सदा ख़ुशि रहो। शिव बाबा पोइ ब्रह्मा बाबा, लौकिक पारलौकिक ऐं ईअं अलौकिक हिन समय जी ई ॻाल्हि आहे न। इन्हनि खे अलौकिक चइबो आहे। तव्हां ॿार हुन शिव बाबा खे सिमरन कंदा आहियो, ब्रह्मा खे न। पर ब्रह्मा जे मंदिर वञी करे पूजा कंदा आहिनि। उहो बि जॾहिं पूजदा आहिनि तॾहिं सूक्ष्म वतन में संपूर्ण ब्रह्मांड अव्यक्त मूर्त खे पूजदा आहिनि। ये शरीरदारी त पूजा लाइक़ु न आहे न। ये त मनुष्य आहे, मनुष्य जी पूजा न थींदी आहे। ब्रह्मा खे ॾाढ़ी ॾेखारींदा आहिनि। त मालूम पए ये हितां जो आहे। देवताउनि की ॾाढ़ी हूंदी न आहे। इहे सभु ॻाल्हियूं ॿारनि खे बाबा सम्झाईंदा आहिनि। तव्हांजो नाम बालो आहे न, हिन करे तव्हांजो मंदिर बि ठाहियो आहे। सोमनाथ जो मंदिर केतिरो ऊचा। सोम रस पिलायो, पोइ काॾे विया शिव बाबा? पोइ हिते ई दिलवाड़ा मंदिर में ॾिसो। मंदिर हूबहू यादगार ठहियलु आहे। हेठि तव्हां तपस्या करो था, मथे में स्वर्ग आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग किथे मथे में आहे। मंदिर में बि हेठि स्वर्ग कीअं ॾेखारिनि? छो जो स्वर्ग मतिलबु ॾाढी सुंदर, ॾाढी ऊची दुनिया, जिते विकार बुराई न। त हमेशह सोचदा आहिनि न सुठी चीज़ खे मथे रखूं, धरती ते न रखूं। इन करे मथे ठाहे वठंदा आहिनि। त मथे छित ते ठाहे वठंदा। ठाहिण वारो कोई सम्झंदो न आहे। वॾा वॾा करोड़पति आहिनि, उन्हनि खे इहे सम्झाइणो आहे। तव्हांखे हाणे ज्ञान मिलियो आहे, त तव्हां ॾाढनि खे ज्ञान ॾेई सघंदा आहियो। हाणे असांखे ज्ञान मिलियो आहे त कंहिं न कंहिं रीति ॾिसो, आए दिन कोई त्योहार अचे थो, कुझु बि थिए थो। बाबा जो असांखे श्रेष्ठ मत ॾिनी अथई, जो ॻाल्हियूं ॿुधाई अथई, उहो असां माण्हुनि जे ॻाल्हियुनि में ॿुधाईंदा हलो। असांखे परमात्मा त ईअं सेखारींदा आहिनि, ईअं सेखारींदा आहिनि। त इहे बि त पतो लॻे भॻवानु छा थो सेखारे। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। अंदर में आसुरीपन खे समाप्त करण लाइ हलंदे फिरंदे सुदर्शन चक्रधारी थी करे रहणो। अंदर में आसुरीपन खे समाप्त करण वारा हलंदे फिरंदे सुदर्शन चक्रधारी थी करे रहणो आहे। सॼो चक्र स्मृति में लाहिणो। ॿियो आहे बाप जी यादि सां गॾु गॾु बुद्धि परम धाम घर में लॻी रहे। बाबा जो स्मृति दिलाए, उनजो सिमरन करे पंहिंजो कल्याण करणो। बाबा जो स्मृति दिलाए, उनजो सिमरन करे पंहिंजो कल्याण करणो। वरदाना सर्वगुण संपन्न ठहिण सां गॾु गॾु कहिड़ी हिकु विशेषता में विशेष प्रभावशाली ठहूं। जीअं डॉक्टर जनरल बीमारियुनि जी नॉलेज त रखंदा ई आहिनि, लेकिन असां गॾु गॾु कंहिं ॻाल्हि जी विशेष नॉलेज में नामी ग्रामी थी वेंदा आहिनि।
है न। जीअं डॉक्टर जनरल बीमारियुनि जी नॉलेज त रखंदा आहिनि, लेकिन साथ साथ कंहिं ॻाल्हि जी विशेष नॉलेज में नामी ग्रामी थी वेंदा। ईअं तव्हां ॿारनि खे सर्वगुण संपन्न त ठहिणो ई आहे, उहो बि हिकु विशेषता जो विशेष रूप सां अनुभव में लाहींदे, सेवा में लाहींदे अॻियां वधंदा हलो। है न, असांखे ॿारनि खे सर्वगुण संपन्न त ठहिणो ई आहे। पोइ बि हिकु विशेषता खे विशेष रूप सां अनुभव में लाहींदे, सेवा में लाहींदे अॻियां वधंदा हलो। जीअं सरस्वती खे विद्या जी देवी, लक्ष्मी खे धन जी देवी चईंदा आहिनि, ईअं पंहिंजे में सर्वगुण संपन्न सर्वगुण शक्तियूं हूंदे हुए बि हिकु विशेषता में विशेष रिसर्च करे स्वयं खे उन विशेषता में प्रभावशाली ठाहिणो। स्लोगन आहे, विकार रूपी सापन खे सहज योग जी छैया ठाहे छॾो त सदा निश्चिंत रहंदा। विकार रूपी सापन खे सहज योग जी शैया ठाहे ॾियो त सदा निश्चिंत रहंदा। है न, मतिलबु अहिड़ा विकारी आत्माउनि सां गॾु रहंदे उहे बि उन्हनि खे पंहिंजी सेफ्टी जो साधन ठाहे छॾियो। है न, कॾहिं कॾहिं कोई हूंदो आहे न, वैसे त क्रोध माण्हू करे त ठीकु न आहे, लेकिन अगरि कोई क्रोधी हूंदा न त हुनजे घर में माण्हू सभु अचण में, कुझु बि गड़बड़ करण में ड्रिजंदा आहिनि, सोचंदा आहिनि हल असां न कंदासीं, वरी उहो गुस्सो कंदो। त ईअं ई आहे न, इहे बि हिकु सेफ्टी जो साधन ठही वेंदो। हिन जे कारण असां सदा निश्चिंत, न घर में माण्हू कुतो पाले छॾंदा आहिनि। त ईअं ई तव्हांजे आसपास जो बि माण्हू विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदा आहिनि, उन्हनि खे आहे न, उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो त उहो कॾहिं बि तव्हांजे मथां हावी न थींदा। तव्हां सदा उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना रखो त अहिड़ी आत्मायूं कॾहिं बि तव्हांजे मथां वार न कंदियूं। न आत्मायूं, न पशु पक्षी, न जीव जंतु जानवर, न प्रकृति। असां सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना रखूं, सभिनि खे बाबा जी छत्रछाया जे अंदरि सेफ रखूं त इहे ई आत्मायूं असांजी सहयोगी ठही वेंदियूं ऐं असां सहज ई बाबा खे यादि कंदे रहंदासीं, सदा निश्चिंत रहंदासीं। अव्यक्त इशारो, जॾहिं मन ई बाप जो आहे त पोइ मन कीअं लॻायूं, प्यार कीअं करूं, इहे प्रश्न ई न उठी सघंदा। शुद्धि सदा लवलीन रहंदा आहियूं, प्यार स्वरूप मास्टर प्यार जो सागर ठही आहे त प्यार करिणो न पवंदो आहे, प्यार जो स्वरूप थी वियासीं। जेतिरो जेतिरो ज्ञान सूर्य जी किरणियूं उहो प्रकाश वधंदो, ओतिरो ई ज़्यादा प्यार जी लहरियूं उछलंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।